पीपल्स पार्टी जो जेको ओपिनियन आहे इन हवाले सां 140A जे मामले ते जेका MQM ऐं नून लीग जो पाण में मुआहिदो थियो आहे उन हवाले सां पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे हिकिड़ो मौक़िफ़ साम्हूं अची वियो आहे। पर उन खां अलावा छा पियो थिए इन हवाले सां कराची में सिंध में जेका सूरत-हाल बीहंदी ॿिन्ही धुरियुनि जी असेंबली में उहा छा हूंदी, उन खां अलावा कैबिनेट जा मामला आहिनि उते छा हूंदो। मुराद अली शाह साहब अकेले सिर हाणे फ़िलहाल कम खे हुननि शुरू कयो आहे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि कंदा मूंखे जॉइन कयो सीनियर सहाफ़ी अरबाब चांडियो साहब। अरबाब वरी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। अरबाब पहिरीं त ॿुधायो त इहे MQM जो जेको स्टांस आयो आहे नून लीग सां गॾु जेको इहो मुआहिदो थियो आहे त इहो इन सां इन्हनि खे छा फ़ाइदो मिलण वारो आहे? त इहो ॾुखियो आहे तरमीम त थियण ज़ाहिर पीपल्स पार्टी खे सफ़ा थी नथी सघे। जी मुंहिंजी ख़बर बज़ार हिननि पंहिंजे वोटरनि खे थोरो बेवकूफ़ बणायो आहे ऐं छो त हिननि खे कुझु बि हथ न आयो आहे। हेॾे वॾे मैंडेट जे बावजूदि MQM खे न त वफ़ाक़ी सरकार में घुर्बल लिफ्ट मिली सघी आहे न ई सूबाई सरकार में। तंहिंजे करे हाणे उन्हनि चयो त को अहिड़ो फेस वैल्यू कजे, को अहिड़ो बचाव जो रस्तो कढिजे जंहिंमां असां इहो पंहिंजे वोटरनि खे ॿुधायूं त असां वॾो थी रहियो आहे ऐं असां नून लीग सां मुआहिदो करे ऐं इहो आईनी तरमीम कराए ऐं जेको आहे सो सूबनि खां जेको आहे सो ख़ुसूसन माली अख़्तियार वठी ज़िलनि जे हवाले कयूं पिया, जंहिंमें ज़िलनि में बकुल त हुननि जी सरकार आहे। हाणे हिकिड़ी इहा सूरत हाल इलाही चेंज थी चुकी आहे बबर साहब। जंहिं वक़्तु तव्हां कराची में हुआ उन सूरत हाल बि, हींअर आमी कराची में आयो त वरी सूरत हाल बि आहे। कराची में हाणे ज़िलई हुकूमतूं ऐं जेके मरकज़ी हुकूमतूं जेके माना मर्कज़ मां मुराद आहे मेयर जी हुकूमत सभु पीपल्स पार्टी वटि अची चुकियूं आहिनि। पीपल्स पार्टी ॾियणु चाहींदी त ॾींदी। अॼु जीअं मुराद अली शाह चयो आहे त असांजी कराचीअ जी जेका हिन वक़्तु गवर्नमेंट मतिलबु जेके सिटी गवर्नमेंट मादी में चयो वेंदो उहा एम्पायर आहे, माना बाक़ाइदा पावरफुल आहे। ऐं उन खां पोइ ॿी वॾी ॻाल्हि आहे त तव्हांखे ख़बर आहे त ज़ाती संगती बि आहे मेयर कराची मुराद अली शाह जो, हू हुनखे छो न पावरफुल कंदो या छो न ख़ुदि मुख़्तियार कंदो। सेकेंड ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका तरमीम थी जी ॻाल्हि कई पई वञे इन जी का बि आईनी हैसियत ई न आहे। अगरि ॿिनि पार्टियुनि जे विच में मुआहिदो थियो आहे, सभई मुआहिदा थिया आहिनि। अहिड़ा मुआहिदा त लंदन में बि थिया हुआ, तव्हांखे ख़बर आहे, मां वरजाया कोन पियो। अहिड़ा मुआहिदा त कराची में बि थिया हुआ, इन खां अॻु में बि केतिरा ई मुआहिदा थिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त इहा आईनी तरमीम तॾहिं थी सघंदी जॾहिं इन्हनि धुरियुनि वटि एतिरी अक्सरियत हुजे। 2/3 मेजॉरिटी त आहे कोन कंहिं वटि। इन करे इहा ॻाल्हि जेका आहे सिर्फ़ु हुननि पंहिंजे वोटरनि खे हिकिड़ो लालीपॉप ॾिनो आहे या मुस्लिम लीग नून सां ठहण जो हिकिड़ो बहानो ॻोल्हियो आहे। ऐं मुस्लिम लीग नून बि सम्झे पई त इन बहाने सां ई हू MQM खे पाण सां गॾु रखी सघनि था। हाणे MQM तौब जो लसण घुरियो। 5 वज़ारतूं गवर्नर सिंध हुननि हिक अधु वज़ारत जी ॻाल्हि कई आहे, बाक़ी वज़ारतुनि ते हू हुननि सां कोन पिया बीहनि। छो जो हिन वारे नून लीग इहा सम्झे पई त मोचड़ो खाए जेको मोचड़ा खाए भोलड़ी ऐं खटियो खाए फ़क़ीर, त हो सम्झनि पिया त जेकॾहिं सभु लान ताण गुरबत ॿियो टियों महांगाई असांजी गिची में अचणी आहे त पोइ असां भरपूर हुकुमरानी छो न कयूं। पोइ हुनजो हिसो हरू भरू जेको आहे पीपल्स पार्टी या MQM या ॿी कंहिं धुर खे छो ॾियूं। तंहिंजे करे मुंहिंजी ज़ाती राय आहे त हिनजी का बि हैसियत कोन्हे ऐं हिन सां कंहिंखे घबराइण जी ज़रूरत बि न आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे। जी ठीकु। अरबाब हिन में MQM ज़ाहिर आहे जेको गवर्नर वारो मामिलो तव्हां उनखे कीअं था ॾिसो? गवर्नर तव्हां सम्झो था त MQM जी मर्ज़ी सां गवर्नर लॻी सघंदो, हींअर पीपल्स पार्टी नून लीग खे तय करिणो आहे त नून लीग गवर्नर ठाहिण ॾींदी MQM खे? जी अरबाब सवाल मुंहिंजो इहो त छा गवर्नर जो सिंध गवर्नर जो जेको मामिलो आहे उहो MQM जी मर्ज़ी सां थींदो? नून लीग इहो करणु ॾींदी त MQM जी मर्ज़ी जो गवर्नर अचे? ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे। हिन वक़्तु जेकॾहिं सिंध जो गवर्नर थियो बि न, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी रज़ामंदी खां सवाइ थी न सघंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहींदी त MQM खे गवर्नर मिली सघे थो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं मुखालफ़त कई ऐं टिक ॿधी बीह रही त MQM खे गवर्नर बि न मिली सघंदो। त जेकॾहिं MQM खे गवर्नर मिली बि वियो त उहो मरहून मिनत हूंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी। छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन वक़्तु सूरत हाल एॾी त गोल्डन आहे जेका कॾहिं बि मादीअ में न रही आहे। यानी मुखालिफ़ धुर में बि आहे पर सरकार हुनजी मर्ज़ी खां सवाइ ठही नथी सघे। उहो ॿिनि सूबनि में आहे पर वफ़ाक़ ते वॾे पैमाने ते असरअंदाज़ थी सघे थी, छो जो ॿिनि नंढनि सूबनि में हुनजी सरकार ठही वई आहे।
बलूचिस्तान असांजी दुखंदड़ रग आहे, उते पीपी जी सरकार आहे। हिते सिंध जहाँ तव्हांखे ख़बर आहे त मौदारी आहे, हिते पोर्ट आहे, घणियूं शयूं आहिनि, असां रेवेन्यू तमामु वॾे पैमाने ते ॾियूं था। तंहिंजे करे पीपल्स पार्टी आइडियल सूरत हाल में पीपल्स पार्टी हिते अगरि हुननि जो गवर्नर आणणु ॾिनो बि त हुननि जी महिरबानी थींदी। एमक्यू जी का ताक़त कोन्हे त ज़ोरी ऐं ब्लैकमेल करे या पंहिंजी स्ट्रीट पावर जे ज़रिए को गवर्नर आणे सघे। तव्हांखे छा थो लॻे सिंध काबीना में देर जो सबबु छा आहे ऐं सिंध काबीना में साॻिया चेहरा अचनि पिया, नवां अचनि पिया, या ॿई मिक्स चेहरा ईंदा? मुंहिंजे ख़्याल में देर जो सबबु त जेके मर्कज़ में हुकूमत जी जोड़ तोड़ आहे उहो आहे। ॿियो सबबु इहो आहे त सिंध काबीना में हिकिड़ो पंजाबी जो गाने जो हिकिड़ो टुकड़ो आहे त मैं कली दिलदार हज़ार, एको नार ते 100 बीमार, मैं नहीं करना प्यार साहब जी, आई एम वेरी सॉरी। यानी 114 जो ऐवान आहे, मिनिस्ट्री वरणा 20, बाक़ी सभु हिकिड़ी वॾी लाट लॻल आहे पूरी हिते। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी खे चॉइस करण में थोरी ॾुखियाई बि थी रही आहे। शायदि हुननि होमवर्क कयो बि हुजे, पर ही काकटेल काबीना हूंदी, नवां लाज़मी हूंदा। छो त तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जेकॾहिं वॾो वज़ीर मुराद अली शाह थी त वियो आहे, पर सिंध असेंबलीअ जे ऐवान जे अंदरि गिरफ़्त फरियाल टालपुर साहिबा जी थी वई आहे। जेकॾहिं तव्हां हुनजो थोरो गहराई सां जाइज़ो वठंदो तव्हांखे ॾाढी सूरत हाल सम्झ में ईंदी। ऐवान जे अंदरि जेके माण्हू हिन वक़्तु आया आहिनि उहो घणो तड़ो चवणु जेको आहे सो उहो फरियाल टालपुर साहिबा जो कंदा। चीफ मिनिस्टर भली कि मुराद अली शाह हुजे, त सूरत हाल एॾी सादी न आहे जेॾी मादी में रही आहे। तंहिंजे करे हिन वारे नवां चेहरा बि ईंदा, उन्हनि में बिलावल साहब जा हिमायती हूंदा, उनमें फरियाल टालपुर साहिबा जा हिमायती हूंदा, उनमें मुराद अली शाह जा हिमायती हूंदा। ऐं हीअ काबीना ॿियनि काबीननि खां थोरा ॾुखी हूंदी। ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे पेशन गोई करे छॾिया, जेकॾहिं मुराद अली शाह साहिब जो साॻियो ई रवैयो रहियो पुराणो, हुन MP जे लाइ दरवाज़ा न खुलिया, त पोइ हीअ ई असेंबली में को न को मेंबर अहिड़ो उथंदो ज़रूरु जेको पंहिंजे वॾे वज़ीर जे बारे में ॻाल्हि कंदो त बेली मूंसां ई सही नथो हले। तंहिंजे करे नई काबीना हूंदी ऐं थोरो काकटेल हूंदो, पुराणा बि हूंदा। पर हिन दफ़े त तव्हां आख़िरी सवाल अरबाब तव्हांखे, हिन दफ़े त तव्हां सम्झो था पंजाब में मरियम नवाज़ शरीफ़ आहे त महिनत घणी करणी पवंदी। मुराद शाह साहिब ऐं संदसि काबीना जे मेंबर जेके बि आया हुनखे महिनत वधीक करणी पवंदी। बिल्कुलु करणी पवंदी। ऐं तव्हांखे ज़ाती तौरु ख़बर आहे त असांजी मीडिया लॾे पंजाब हली वई आहे। असांजी मीडिया जा रुॻो 4-5 दफ़्तर हाणे कराची में आहिनि, जंहिंमें अलहमदुल्ला आवाज़ TV आहे या CCTV चैनल आहिनि, ARY आहे, जियो आहे, या हिकु ॿ ॿिया TV चैनल आहिनि। बाक़ी सभु जा सभु TV चैनलनि जा हेड ऑफिस लाहौर लॾे विया आहिनि या इस्लामाबाद। त हू गिरफ़्त में उते वधीक हूंदा। ऐं उते मूंखे ॾाढी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कयां, वरी तव्हां IG सिंध साहिब सां असांजी कचहरी थी, हुन इहो ॿुधायो त लाहौर में कराची खां वधीक क्राइम थिए थो पर रिपोर्ट नथो थिए। इहा ॻाल्हि IG सिंध साहिब ॿुधाई असांखे कचहरी में। हिन जो मतिलबु इहो आहे त असां वटि रिपोर्ट करण जो शौक़ु वधीक आहे। असां वटि ही जेका लसानी तक़सीम आहे इहा बि असांजी गिची में पियल आहे। हितां जो जेको रिपोर्टर आहे उहो हाईलाइट करे थो वधीक शयुनि खे, या हितां जी डेस्क करे थी। तंहिंजे करे हू गिरफ़्त कंदा वधीक मीडिया चैनल्स खे, ऐं नतीजे में हुननि जूं ख़ामियूं घटि नज़र ईंदियूं ऐं असांजूं ख़ामियूं वधीक नज़र ईंदियूं। मुक़ाबिलो टफ आहे, पर मुराद अली शाह ॾाढो सिखणो माण्हू आहे, पढ़ियल लिखियल वधीक आहे, नाणे ते हुनजी गिरफ़्त वधीक आहे, आपाशी ते गिरफ़्त वधीक आहे, पाण इंजीनियर आहे, उन खां पोइ बैंकर आहे, नाणो पाणी इन ते वॾी गिरफ़्त आहे हुनजी। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में हुन सां मुक़ाबिलो तजुर्बे जे लिहाज़ सां त मरियम नथी करे सघे, पर असर रसूख़ डोमिसाइल जे लिहाज़ खां हू असां सां शायदि वधीक मुक़ाबिलो करे। वॾी महिरबानी अरबाब, थैंक यू वेरी मच। अरबाब चांडियो सां गॾु मौजूदु कुझु इनसाइट्स हुन असांखे ॾिनियूं त सिंध काबीना जी पॉसिबल फेस कीअं थी सघे थो ऐं छा सूरत हाल थी सघे थी।